तहफ़ुज़ तरक़ीअ जे लाइ कोशिश करियूं था। अॼु तव्हां ॾे अचण जो सबबु तव्हां प्यारनि दोस्तनि जे चूंडिजी अचण ते मुबारकबाद ॾियणु। आमतौर ते ही तव्हां जूं लॉयर्स ऑर्गेनाइज़ेशनूं आहिनि जिन में असां शयुनि खे घणो सम्झंदा आहियूं त इहो तव्हां पाण में बाशऊर बि आहियो ऐं इन जी तरक़ीअ लाइ बहितरीअ लाइ पाण सोचियो था, पर असांजे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ख़ुशाइंदा बि आहे ऐं हिकिड़ी के उम्मीदूं जुड़नि थियूं हिक ॿिए मां। जीअं तव्हां जूं के उम्मीदूं जुड़ंदियूं हूंदियूं तीअं असां जूं के उम्मीदूं जुड़नि थियूं। त तव्हांजो पंहिंजे हिन प्रोफेशनल लाइफ खां सवा कानून सां तालुक़ रखंदड़ ऐं आइनी मुंझारनि या मामलनि खे सम्झंदड़ वधीक तव्हां रहो था, छो तव्हांजो प्रोफेशन तव्हांखे इन्हनि खे कोट कंदे सॼी उमिरि गुज़रे थो ऐं फ़र्दनि खां वठी इनफरादी खां वठी इज्तिमाही मामलनि ते इन ते ई बिड़ो था। ऐं वकीलनि जो माज़ीअ जो किरदार खे साराह जोॻो काफ़िनि वक़्त में रहियो आहे, पर जेको 2024-25 में हिन सॼे पाणी जी जदोजहद मुझे या उन में वॾो ताक़तवर ऐं फ़ैसिला कोन रहियो। उन खां सवा 26-27 आइनी तरमीम या प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम एक्ट पेका उन जे ख़िलाफ़ त हिकिड़ो मजमूई न पाकिस्तान जे अक्सरती उन जे ख़िलाफ़ रहियो ऐं उन में कंहिं हद ताईं ॿारनि जे अंदरि ऐं ॿाहिरि मार्च कया जेके ख़ुदि साराईंदड़ आहिनि। ऐं सिंध खे पाणीअ जे मामले ते त यकीनन थियो, पर उन खां पोइ बि पाणीअ जे मामले खां पोइ बि जेको ज़मीनुनि जो मामिलो हो उन खे बि खयूं। असां तव्हांजे हिननि सभिनी खे साराईंदे उम्मीदूं रखूं था त असांजे आम माण्हुनि खे कुझु खोड़ सम्झ में नथियूं अचनि। ऐं तव्हांखे मिसाल थो ॿुधायां त 2024 में निकितोसि मई जून में, अञा पाणीअ जो मामिलो तॾहिं उभरी कोन आयो हो। अहिड़ा अहिड़ा एक्ट पास था थी वञनि, अहिड़ा अहिड़ा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट थी थियूं वञनि जिन खे पहुचाइण सम्झाइण वरी ख़ुसूसन के मर्कज़ परस्त जमायतूं थियनि थियूं, के हिते जूं क़ौमी जमायतूं थियनि थियूं, त के मुख़्तलिफ़ मसइलनि ते मुतज़ाद थियनि थियूं या फेडरल सिस्टम के तहफ़ुज़ अदम तहफ़ुज़ जो सबबु थियनि था अहिड़ा एक्ट। उन्हनि खे असां सियासी कारकुन त वधि वधि माण्हुनि ताईं पुॼायूं था, पर उन मुंझारनि खे तव्हां असांजा हमेशह किरदार जी उम्मीद रखूं था। ऐं तव्हांखे मिसाल तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एक्ट में तरमीम थी 3 अगस्त 2023 ते। हाणे हिन खे केरु सम्झंदो त बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जे अमेंडमेंट थी ऐं उन जा फ़ाइदा या नुक़सान कहिड़ा थिया ॿुधायो इहो वियो त इन में एक्ट खे इन करे था अमेंड करियूं त फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट ईंदी ऐं उहा बिलियंस न ट्रिलियंस डॉलर्स में ईंदी। हाणे हिकिड़ो डिघो प्रोग्राम ॿुधायो वियो, यकीनन तौर ते ॿुधण खां पोइ यकीन ख़ुशी थिए थी त मुल्क जा इदारा इन ते सोचे रहिया आहिनि त मुल्क में फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट अचे। ऐं कहिड़नि शाहूकार मुल्कनि जी, जेके मुख्य शाहूकार मुल्क आहिनि कतर, UAE, अरब इमारात ऐं चाइना, अमेरिका, फलाण, पर ख़ैर हिननि मिडल ईस्ट जे मुल्कनि जी ख़ुसूसन अचे थी। पर जॾहिं अॻिते हलियासीं, अॼु 2.5 साल गुज़री चुका आहिनि, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट न थी ऐं उहा जेको एक्ट में तब्दीली थी उन मां SIFC आयो, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, जंहिं जो हिकिड़ो नुक़्तो हो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव, जेको ज़मीनुनि ऐं पाणीअ जे मुतज़ाद फ़ैसिले जो सबबु बणियो ऐं सॼे मुल्क खे क्राइसिस में छॾियो, ख़ुसूसन सिंध जे माण्हुनि खे मुंझारे जो सबबु बणिजी सघियो। अॼु उन जो ॿियो उन जा SIFC जा 7 शोबा, 7 ते कोन थो ॻाल्हायां,
ॿ थो ॿुधायां। ॿियो आहे मिनरल्स एंड माइंस खे सेंट्रलाइज़ करणु, जंहिंजे करे मुल्क जे केपी में ऐं बलूचिस्तान में हथियारबंद बेड़ पई थिए। केॾो सुठो ज़हर सोननि ऐं चांदीअ जे वर्कनि में विझी असांखे हिकिड़ो सबक़ ॾिनो वियो। 2.5 साल खां पोइ ख़बर पई त इहो त फितने जो सबबु आहे। फेडरल सिस्टम जेको आहे पाकिस्तान फेडरेशन आहे उनजे तज़ाद में आहे ऐं प्रोविंशियल सब्जेक्ट्स खे जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे सेंट्रलाइज़ करे ऐं सेंट्रलाइज़ बि हुकूमत न कंपनियुनि जे हवाले करिणो आहे, गैर मुल्की ऐं मक़ामी कंपनियुनि जे हवाले करे छॾिणो आहे, जेको लॉन्ग टर्म 30 सालनि ऐं 50 सालनि जे लीज़ ते जहिड़ो मुल्क जी मिल्कियत हली वई। त इन्हनि शयुनि ते या 26 27 तरमीम या एक्ट इन्हनि खे तई सम्झी सघो था। असीं तव्हांखे हर मसइले ते नथा चऊं, छो तव्हां हिकिड़े प्रोफेशन सां तालुक़ कयो, पर हिकिड़े तरह सां हिकिड़े मुल्क जा शहरी बि आहियो। तव्हांजे मुस्बत किरदारु मजमूई तौर ते प्रोफेशन खां ॿाहिरि बि हर मामले ते थियणु घुरिजे, भले टंडोला यार जे म्यूनिसिपल जे मामलनि ते बि थियणु घुरिजे, त इरिगेशन ते बि थियणु घुरिजे एज़ अ शहरी। पर ख़ुसूसन ही जेके मामला था अचनि, जेके उहे मामला जेके जिन सां माण्हू लातालुक रहनि था, कल्हो के ॾींहं में तव्हां अख़बार पढ़ो, अॼु 6 एक्ट पास थिया आहिनि नेशनल असेंबलीअ में 5-6 मिंटनि में। हाणे इन्हनि जा तफ़सीलात पढ़ूं सम्झूं, तव्हां मदद कंदो जल्दी सम्झी ईंदासीं। न त असां बाय प्रोफेशन इंजीनियर आहियां, मूंखे सम्झण में थोरो वरी 4 उस्ताद तव्हां जहिड़ा वठणा पवंदा, सम्झणो पवंदो त आया हे सभु भले लाइ आहिनि या के वरी के इनफरादी फ़ाइदे लाइ आहिनि। त इहो एक्ट पास करण जो, कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट पास करण जो हथ खणी इहे जेके रबड़ स्टैंप असेंबलियूं मौजूदु आहिनि इन्हनि ते करड़ी नज़र रखो ऐं तव्हांजे खटी अचण जे करे तव्हांजे बार्स खे फ़ाइदो पवणु घुरिजे, हिते जे आम माण्हुनि खे सहूलियत थियणु घुरिजे। पर पंहिंजे सिंध सूबे जे लाइ विजिलेंट लॉ ऐं मुल्क में थींदड़ जेको तेज़ी सां थींदड़ आइनी तरमीमूं जेके डेमोक्रेटिक मुल्क खे अथॉरिटेरियन ठाहे छॾियो अथनि या ऑटोक्रेटिक सिस्टम ॾेखारे पिया वञनि, इन्हनि खे मुल्क जे जमहूरी निज़ाम खे बचाइण, बुनियादी आइनी हक़नि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ विजिलेंट रहंदो त असांखे ख़ुशी थींदी। मुबारकबाद। उन करे असीं तव्हांखे न सिर्फ़ु मुबारकबाद था ॾियूं, पर हिननि उमेदुनि सां त पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। महिरबानी।